नाज़रीन, रतो दड़ो वेझो जलबाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि यूनिस सूमरो। जी यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रतोदर थाणे जे हद वारे ॻोठ बडो जलबाणी में जलबाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो अमीर अली जलबाणी क़तल थी वियो आहे ऐं संदसि जो भाउ भूरल जलबाणी ऐं पीर सन औरत पख्तावर ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ तालका अस्पताल रतोदर आंदो वियो, जितां तिबी इमदाद ॾियण बैदि खेसि ॻणती जोगी हालत में चांडका अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां राब्तो करण ते रतोदर पुलिस ॿुधायो त जलबाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं में हिक ॼणे जे क़तल थियण जो इतला मिलियो आहे। धुरनि विच में फायरिंग हलंदड़ आहे, जॾहिं त मक़तूल जो लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। होॾां फायरिंग सबबि आस-पास जे रहवासी ॻोठाणनि में ख़ौफ़ ऐं हिरास पकड़ियल आहे। जी यूनिस, महिरबानी अव्हां जी।